मटियारी रिपोर्ट अजीज गुल खैबर गोड गालिब खैबर में एक शानदार टेप बाल ते टूर्नामेंट मरू मोहम्मद सालिह खैबर जे नाले ते थी गुजरी, जंहिंमें तालके मटियारी जे आसपास जे बहितरीन टीमनि हिस्सो वरितो। फाइनल जो मेहमान ख़ास मटियारी ज़िले काउंसिल जो मेंबर हाजी भूरो खैबर, एजाज़ी मेहमान वडेरो सलेमान खैबर, जान मोहम्मद खैबर ऐं अजीज गुल खैबर जिन हुआ। फाइनल अगवन 11 ऐं गालिब खैबर 11 दरमियान थियो। अगवन 11 पहिरीं बैटिंग कंदे मुक़रर 10 ओवरनि में 125 रन्सूं ठाहियूं ऐं गालिब खैबर 11 मुक़रर ओवरनि में 111 रन्सूं ठाहियूं ऐं 13 रन्सनि तां फाइनल हारायो। उन मौक़े ते मेहमान ख़ास ज़िले काउंसिल मेंबर वडेरो हाजी भूरो खैबर, वडेरो सलेमान खैबर, जान खैबर ऐं अजीज गुल खैबर विनर टीम ऐं रिनर टीम खे कप ॾिना ऐं हाजी भूरो खैबर तरफ़ां विनर टीम खे 5000 रुपया ऐं रिनर अप टीम खे 2000 रुपया ऐं जान मोहम्मद खैबर तरफ़ां 2000 रुपया विनर टीम खे रिनर अप टीम खे 1000 रुपया कैश इनाम ॾिनो। उन मौक़े ते मेहमान ख़ास हाजी भूरो खैबर मीडिया खे ॿुधायो त मटियारी ज़िले में नौजवाननि जी विंदर लाइ अहिड़ियूं टूर्नामेंट लॻाइणु घुरिजनि। ऐं बि ज़िले काउंसिल में क्रिकेट रांदि खे फ़रोग़ ॾियण लाइ पंहिंजो आवाज़ उथारींदसि। हिन वधीक चयो त मटियारी ज़िले में क्रिकेट रांदि खेॾण लाइ खैबर हाला भेड़शाह सईदाबाद ऐं मटियारी हेडक्वार्टर में ग्राउंड ठाहिणु घुरिजनि। टूर्नामेंट खे वकील रियाज़ अली खैबर, मोहम्मद सिद्दीक़ खैबर, एहसान खैबर, अब्दुल वहीद खैबर ऑर्गेनाइज़ कयो ऐं पूरी टूर्नामेंट जो स्कोरमैन मीर मुर्तज़ा खैबर हो।